मीरपुर माथेलो वेझो माड़ी गैस कंपनी में बड़ी अग कम कंदड़ पोरियत मोर समेजो माड़ी गैस जी माल जे लाइ लापरवाही तड़पी फौत थी वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मीरपुर माथेलो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर काज़ी शफ़क़त। जी काज़ी शफ़क़त, छा तफ़सील आहिनि? जी दाराव खे ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथेलो वेझो माड़ी गैस कंपनी में ॿ ॾींहं अॻु कमु कंदड़ पोरियत मोर समय जो पाइप वेल्ड करे रहियो हो त मथां मिटी किरी पई, जेको केतिरा ई मिंट तड़पंदो रहियो, पर माड़ी गैस में मशीन गिरी हूंदे ई माड़ी गैस जे मालिक जी लापरवाही सबबु पोरियत मोर समय जो तड़पी फौत थी वियो हुयो। अॼु फौती जे वारसनि घरवारी ऐं मासूम ॿारड़नि एहतजाज कंदे चयो आहे त माड़ी गैस जे अफ़सरनि जी लापरवाही सबबु असांजो घर धणी फौत थियो आहे। असां अपील कयूं था वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं सुप्रीम कोर्ट पाकिस्तान ऐं वज़ीर आला खां त माड़ी गैस कंपनी जे अफ़सरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। जी महिरबानी काज़ी शफ़क़त खां आगाह करण लाइ।